तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे खानपुर महर मां पुलिस हथां तशद्दुद जो शिकार विजय कुमार मेघवाड़ मथां तशद्दुद जी तस्दीक थी वई आहे। शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल पारां जारी कयल शुरूआती रिपोर्ट में नौजवान मथां तशद्दुद जी तस्दीक थी आहे। अस्पताल जे MLO पारां जारी कयल सर्टिफिकेट में ॼाणायो वियो आहे त विजय कुमार मथां पुराणे तशद्दुद जा कारा निशान मौजूद आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। खानपुर महर मां क़ाज़ी ख़ादिम असांखे ज्वाइन कयो आहे। ख़ादिम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही हफ़्ता अॻु खानपुर महर पुलिस हथां मुबैना तौर ते तशद्दुद जो शिकार थियल विजय कुमार मेघवाड़ नौजवान आहे जंहिं मथां तशद्दुद जी तस्दीक थी वई आहे। शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल पारां ही जारी कयल इब्तिदाई सर्टिफिकेट में नौजवान मथां तशद्दुद जी तस्दीक कई वई आहे। अस्पताल जे MLO पारां जारी कयल सर्टिफिकेट में ॼाणायो वियो आहे त विजय कुमार मथां पुराणे तशद्दुद जा कारा निशान आहिनि। सर्टिफिकेट मूजिबि त नौजवान जे वेहक वारे हंधि ते सोज भी आहे ऐं जंगनि जे जोड़नि ते भी धक्कनि जा असर थियल आहे। मां ॿुधाईंदोलां गुज़िरियल ॾींहुं घोटकी जी अदालत में मामले जी ॿुधणी थी हुई, जंहिंमें अदालत SSP घोटकी खे जांच करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो हो। जंहिंखां पोइ SSP घोटकी तनवीर हुसैन तुंहिंजो जांच की शुरूआत कंदे मुतासिर नौजवान विजय कुमार ऐं तशद्दुद कराइण जे इल्ज़ाम हेठि आयल हिंदू सेठनि वारे दौर खे अॼु घुराए बयान वरिता ऐं नौजवान जे मेडिकल लेटर जारी कराइण जो हुकुम ॾिनो। जंहिंखां पोइ अॼु DSP मीरपुर माथेलो अख्तर वसीर जी अॻवानी में पुलिस जी टीम पारां नौजवान के मीरपुर माथेलो खां खानपुर महर जी सरकारी अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां नौजवान जो मुआइनो कयो वियो ऐं मुआइनो करण खां पोइ ही तस्दीक कई वई आहे। शुरूआती तस्दीक कई वई आहे त नौजवान के तशद्दुद जा निशान आहिनि। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।